नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संजा सैयद ऐं आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइन सिर्फ़। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 73 मरीज़न खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 20,680 ताईं पहुतो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 2,445 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग वधी 9,16,239 ताईं पहुतो। पीपल्स पार्टी के तहरीक इंसाफ़ मां को भी खतरो ना है। सिंध के मिलंदड़ पानी मां 1.5 सैकड़ो कराची के मिलंदो आहे। DSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो कूड़ा डोमिसाइल ठाहे नौकरियूं ॾिनी पई वञनि। शहर में अमन अमान क़ाइमु करण लाइ असां वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इरसा सिंध जे लाइ पाणी में वधीक घटिताई करे छॾी। बलूचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा खे शॉर्टफॉल खां आजो करार ॾिनो वियो। तरबेला डैम ख़ाली थियण ऐं चश्मा ढंढ में फ़क़ति हिकु ॾींहुं जो पाणी मौजूदु। सिंध जे लाइ पाणी खोट 23 सैकड़ो मां वधाए 32 सैकड़ो कई वई आहे। 32 सैकड़ो जी बुनियाद ते सिंध खे पाणी जी फ़राहमी 84,000 क्यूसेक मां 10,000 घटाए 74,000 क्यूसेक कई वई। पुलिस पारां कवरेज करण तां आवाज़ TV मीरपुर माथिले जे रिपोर्टर लतीफ़ वसीर ऐं कैमरामैन ते तशदुद। पुलिस लतीफ़ वसीर खे कैमरा ऐं मोबाइल फ़ोन कसण बाद गुम करे छॾियो। सहाफ़ी बिरादरी जो एहतजाज। खारुशा वेझो हादसे में ज़ख़्मी थियल नौजवान तालिब हुसैन पमहर ज़ख़्मनि जी सट न सहंदे फौत। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। ऐं दरिया खान मरी वेझो ॻोठ मुराद खोखर में ज़मीनी तकरार तां खोखर बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो। कुआड़ियूं ऐं डंडा लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल।